बेबाद शिकारपुर में गैस की बदतरीन लोड शेडिंग सबब शहरी परेशानी जो शिकार हैं। अहम ख़बर है अवासा शेयर कंदासी शहरन गैस की लोड शेडिंग खिलाफ सुई गैस कंपनी खिलाफ सुभाणे एहतजाज जो सॾ ॾेई छॾियो। अवासा ख़बर शेयर कंदासी ब्रेकिंग न्यूज़ है। शिकारपुर में गैस की बदतरीन लोड शेडिंग सबब शहरी परेशानी जो शिकार हैं। अवासा ख़बर शेयर कंदासी शहरन गैस की लोड शेडिंग खिलाफ सुई गैस कंपनी खिलाफ सुभाणे एहतजाज जो सॾ ॾेई छॾियो। बिल्कुल नाज़रीन, शिकारपुर में अवासा ख़बर शामिल कंदासीं। शिकारपुर में गैस की बदतरीन लोड शेडिंग सबब शहरी परेशानी जो शिकार हैं। शहरन गैस की लोड शेडिंग खिलाफ सुई गैस कंपनी खिलाफ सुभाणे एहतजाज जो सॾ ॾेई छॾियो है। ब्रेकिंग न्यूज़ सां शेयर कंदासीं। शिकारपुर में गैस की बदतरीन लोड शेडिंग सबब शहरी परेशानी जो शिकार हैं, जॾहिं त शहरन गैस की लोड शेडिंग खिलाफ सुई गैस कंपनी खिलाफ सुभाणे एहतजाज जो सॾ ॾेई छॾियो है। शिकारपुर में गैस की बदतरीन लोड शेडिंग सबब शहरी परेशानी जो शिकार हैं। इन हवाले से लाइन से मौजूद है शिकारपुर में रशीद जामरो। जी रशीद, कड़ा तफसील आहिनि? जी बिल्कुल, शिकारपुर शहर में इंतहाई लोड शेडिंग है। शिकारपुर के शहरन पारा सुभाणे जुमे डी सुई गैस कंपनी की हथरादू लोड शेडिंग खिलाफ कंपनी ऑफिस आडो एहतजाज जो सॾ ॾिनो है। शहर की शिकायत है तो कादुर पीर, गुलाब, काठबदी, सदरमाला समेत शहर जा जेके मुख़्तलिफ़ इलाक़ा हैं कंपनी पारा मुक़रर थियल जेका टाइमिंग है उते गैस न पई ॾिनी वञे। ऐं शहर के केतिरे इलाइक़नि में जेका सॼो ॾींहुं गैस आहे उहा बंदि आहे, जंहिं करे स्कूल जा ॿार बुख ते स्कूल वञनि था ऐं हितां जा माण्हू पिणु जेके ज़हनी मरीज़ थी विया आहिनि। ऐं शहरनि पारां इहो ऐलान कयो वियो आहे त सुई गैस कंपनी पारां जुमे ताईं इहे मसइला हल न कया विया त शहरी छंछरु ॾींहुं 12 बजे शिकारपुर की जेल चौरंगी ते पहुची सुई गैस कंपनी के अमलदारनि खिलाफ सख्त एहतियाज कंदा। ऐं मां तव्हांखे वधीक ॿुधाईंदो हलां त शहर जा कुछ अहिड़ा इलाइक़ा आहिनि जिते मुसलसल जेका त उहा जेका गैस आहे उहा हलंदी रहे थी। ऐं जॾहिं त हुकूमत पारां 3 क़िस्मनि जी जेका लोड शेडिंग आहे, हिकु त टाइमिंग वारी लोड शेडिंग आहे ऐं ॿिया कुछ इलाइक़ा अहिड़ा आहिनि जेका 24 कलाक जेका लोड। मेहरबानी अवां जी अपडेट करण लाइ।